अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारिंदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मराठी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब कां गुडारिम काक जा। बलारे बिटदणी जे बलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा मागबूत जे पियो उन्हनि मिंडी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाद क़बूल पवे। 3 नवंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितूं जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसूं ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। हिन भेरे इहा ॻाल्हि बि अखियुनि आॾो साम्हूं आई आहे त जेके माण्हू बि सिंध सां गॾु बीठा आहिनि उन्हनि खे सिंध जे माण्हुनि मोहबतनि सां नवाज़ियो आहे। भले केॾी बि प्रोपेगेंडा थिए, उनजे ख़िलाफ़ु केॾियूं बि मुहिमूं हलायूं वञनि, केॾा बि वर्क कया वञनि, पर सिंध जे पासे बीठल माण्हू लख लहे थो। वकीलनि जी चूंड में बि हिन भेरे उहे ई वकील अॻवान कामयाबु थी आया आहिनि जेके सिंध लाइ मुसलसल जा खोड़ींदा पिया अचनि। सिंध हाई कोर्ट बार जी चूंड में वकील हसीब जमाली ऐं सरफराज़ मीतले में मुक़ाबिलो रथियलु हो, जंहिंमें सरफराज़ हाराए वियो। सरफराज़ जे हाराइण ते सीनियर सहाफ़ी नेमत खोड़े सरफराज़ खे ख़त लिखियो आहे, जेको असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था। प्यारा सरफराज़, उमेद ख़ैर ख़ैरे सां हूंदा, रब साईं तव्हांखे ख़ुशि रखे। भाउ, सच पुछी त असांखे तोसां ज़ाती तौरु को बि मसइलो कोन हो, नई वरी आहे। असां हमेशह ॿुधो त तव्हां वकीलनि जी तमामु सुठी ख़िदमत कई आहे, पर पोइ जॾहिं खां 6 केनालनि कॉर्पोरेट फार्मिंग 26 ऐं 27 तरमीम ऐं पीका एक्ट जो मामिलो साम्हूं आयो त तव्हांखे अक्सर उन माफ़िया सां गॾु ॾिठो वियो जेके सिंध खे खपाइण ऐं सिंध जा वसीला तीन वाल करण में मुलविस आहिनि। असां मञूं था त तव्हां बबरलो धरणे में बि शरीक हुआ, पर उते तव्हांजो जेको किरदारु हो उहो बि कंहिंखां ॻुझो नाहे। तव्हां ऐं तव्हांजे साथियुनि आख़िर ताईं कोशिशि कई त उन तारीख़ी एहतिजाज जो क्रेडिट पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी माफ़िया जी झोली में विझिजे। तव्हां हर वक़्तु इहो बावर कराइण जी कोशिशि कई त धरणे खे पीपी हुकूमत जी सपोर्ट हासिलु आहे ऐं पीपी क़यादत 6 केनालनि वारो मसइलो हल कराए रही आहे। मूं पाण तव्हांखे स्टेज तां उहो ऐलान कंदे ॿुधो त ज़रदारी लंजार समेत कंहिंजा बि नाला वठी नारा न हया वञनि, ऐं पोइ तव्हांखे यादि हूंदो त माहौल जज़्बाती थी वियो हो ऐं वकीलनि मुर्गो तव्हांजे ख़िलाफ़ु नारा हणणु शुरू करे छॾिया हुआ। बबरलो धरणे दौरान हिकु मौक़े ते वॾो अवामी जलसो हली रहियो हो जो तव्हां बोस्की जो पटको पाए अची शरीक थिया। तव्हांजे चौधारी कुझु माण्हू तव्हांजी शान में नारा हणी रहिया हुआ। उन वक़्तु मुंहिंजे भरपासे मौजूदु वकीलनि इहो चवणु शुरू कयो त सरफराज़ पीपलो ऐं लंजार जो माण्हू आहे ऐं पाण खे धरणे जो सरवाण ठाहिण जी नाकाम कोशिशि करे रहियो आहे। बहरहाल अहिड़ो बि वक़्तु आयो जो निसार खोड़े जहिड़े माण्हू चयो त सरफराज़ असांजो माण्हू आहे। उहो निसार खोड़ो जेको बिहारियुनि ऐं बंगालियुनि लाइ बि चवंदो आहे त उहे असांजा माण्हू आहिनि। प्यारा सरफराज़, तव्हांजो किरदारु उन वक़्तु खुली साम्हूं आयो जॾहिं तव्हां 27 तरमीम बाबति चयो त उन में सिंध जो को बि नुक़सानु न आहे, ऐं पोइ जॾहिं कारूंझर केस सुप्रीम कोर्ट खां आइनी अदालत मोकिलियो वियो त तव्हांखे हिकदमि अहसासु थियो त 27 तरमीम ई सिंध जो नुक़सानु आहे। ऐं पोइ तव्हां एहतिजाज बि कयो, पर लंजार सां मुलाक़ात करे ऐं टहिकड़ा ॾेई जल्दी वापसि मोटी आया ऐं पंहिंजे कम खे लॻी विया। तव्हां उन तरमीम जी खुलियल हिमायत कई जंहिंजे नतीजे में आइन क़तल ऐं सुप्रीम कोर्ट ज़मीन बोस थी चुकी आहे। ऐं हा, इहो बि न विसारणु घुरिजे त तव्हां पंहिंजे ज़वाल खे वेझो पहुचंदे वकीलनि जे कन्वेंशन खे रोकण जी कोशिशि कई, एसि ताईं जो वकीलनि जे घर हाई कोर्ट बार खे वकीलनि लाइ बंदि करे ताला हणाए छॾिया। बैरिस्टर साहिब, उहा तव्हांजी आख़िरी किरियल हरकत हुई जंहिंसां तव्हां पंहिंजी शिकस्त ते बाज़ाब्ता तौरु ठपो हणी छॾियो। बहरहाल वरी बि तव्हां ज़बरदस्त मुक़ाबिलो कयो, पर हिकु ॻाल्हि कॾहिं बि न विसारिजो त छो न खणी वक़्त जी हुकूमत गॾु हुजे ऐं को लंजार ऐं ज़रदारी गॾु हुजनि
या वरी खिलाई मखलूक जी सपोर्ट हासिल हुजे, पर जेकॾहिं सिंध तव्हांखे पंहिंजे दिलि तां लाहे छॾे थी त पोइ खटणु त मुमकिन कोन्हे, बाक़ी ख़्वारी ऐं रुसवाई यकीनी आहे। मोहतरम, अञा बि वक़्तु आहे त सभु ॻाल्हियूं छॾे सिंध सां सचा थी बीहो, न त भाउ तारीख़ ॾाढी बेरहम अथई। हीअ असीं खुलियल ख़त तव्हांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो ख़ूबसूरत लेखक ऐं नामियारे साफ़ी नेमत खोड़े जो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जेके सचाई जे सॾ सां भरपूर हूंदा आहिनि, जिन में मालूमात जा अणखुट ख़ज़ाना हूंदा आहिनि। असीं सचाई जा पेरा खणंदा आहियूं ऐं अवाम जी दांह दुनिया ताईं पहुचाईंदा आहियूं। असीं इएं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। इहा बि हक़ीक़त आहे त हाणे चूंडण वारी सियासत मां अवाम बेज़ार थी चुको आहे ऐं लातालुकी जो इज़हार पिणु करे रहियो आहे। 3-4 ॾींहं पहिरियां थियल ज़मनी चूंडनि में सिर्फ़ु 15% खां 18% ताईं अवाम वोट जो इस्तेमालु कयो, जॾहिं त 82 खां 85% ताईं माण्हुनि वोट ॾिनो ई कोन, जंहिंजो मतिलबु त उन्हनि लातालुकी जो इज़हार कयो। उमेदवारनि समूरा वसीला इस्तेमालु कया, असर रसूख़ इस्तेमालु कयो, जॾहिं त वोटरनि खे पोलिंग स्टेशन ते आणण ऐं वापसि घर पहुचाइण जी सहूलियत बि फ़राहम कई, पर उन बावजूदि 100 मां सिर्फ़ु 15 खां 18 माण्हू वोट ॾियण आया। अहिड़ी तरह चूंडूं इन ॻाल्हि जो सबूत थी बीठियूं आहिनि त अवाम खे हाणे सियासी निज़ाम सां तोड़े इलेक्शन सां का बि दिलचस्पी नाहे। अवाम मौजूदा चूंडनि ऐं नाम निहाद जमहूरी निज़ाम ते बेएतमादी जो इज़हार करे छॾियो आहे। अवाम खाबीधुर जे पार्टियुनि जे इन मौक़िफ़ खे तस्लीम कयो आहे त हिन पूरे फ़रसोदा इस्तिहसाली निज़ाम ऐं उनजे रखवालनि खां अवाम जदोजहद वसीले ई पंहिंजी निजात हासिल करे सघे थो। नवाज़ लीग हुजे या का बि रिवायती सियासी पार्टी हुजे, बेशक ज़मीनी चूंडनि जा नतीजा उन्हनि क़बूल बि कया आहिनि, उन्हनि ख़ुशियूं बि मल्हायूं आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त 80% खां वधीक अवाम हिन सॼे सिस्टम ते बेएतमादी जो इज़हार करे अशरफिया ते मुश्तमिल तबिके खे ऐं उन सां लाॻापियल समूरियुनि पार्टियुनि खे रद्द करे छॾियो आहे। हीअ लातालुकी फ़रसूदा इस्तिहसाली निज़ाम ऐं नाम निहाद जमहूरी जे चहिरे ते चमाट वांगुरु ई आहे। सिंध हारी कमेटी चयो आहे त धरती धणियुनि जे लाइ धरती तंग करण जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। सिंध जी वकील बिरादरी पंहिंजे मुंहुं अकेले सिर क़ैदाणो किरदारु अदा कंदे कंदे न सिर्फ़ु मुसलहत जो शिकार थींदी रही आहे, पर इख़्तिलाफ़नि ऐं ग्रुप बंदी जो शिकार थी मायूसी जो सबबु बणिजी रही आहे। ॿिए पासे सिंध सतह ते क़ौमपरस्त तोड़े जो वफ़ाक़ी सतह ते क़ौमपरस्त सियासत कंदड़ जमायतनि जी क़यादत बि अञा ताईं मुतहद थी गॾियल क़यादत तश्कील ॾेई फ़ैसिलाती तहरीक हलाइण जे सिलसिले में का बि अॻभराई न करे सघी आहे। जॾहिं त ख़तरा ऐं मसइला मुसलसल वधी रहिया आहिनि, सिंध जा शागिर्द नौजवान नियाणियूं पोरित मुलाज़िम उस्ताद ऐं आम माण्हू मुतहद मुतहरिक ऐं ईमानदार क़यादत जे लाइ वाझाए रहिया आहिनि, पर छा कजे जो वॾियूं वॾियूं तक़रीरूं दावाऊं कंदड़ नौजवाननि ऐं अवाम खे मेहणा मयारूं इस्लाही नसीहतूं कंदड़ दानिश्वर ऐं दाना अमली मैदान में या त लहण जे लाइ तयार ई न आहिनि, या वरी हिक ॿिए सां ॻाल्हाइण गॾु विहण या हिक ॿिए सां सहकार करण जे लाइ तयार ई न आहिनि। जेके तनज़ीमूं वाक़ई न सिर्फ़ु पंहिंजे वसील नाहिर वक़्त बे वक़्तु पंहिंजो पाण मल्हाए बि रहियूं आहिनि त सभिनी वतन दोस्त क़ुवतनि खे मुतहद करण जे लाइ कोशिश बि कंदियूं रहियूं आहिनि, पर
तनज़ीमी कमज़ोरियुनि जे करे सॼी सिंध खे हिक ई वक़्तु तमामु वॾे पैमाने ते मुतहद ऐं मुतहरिक करे नतीजा हासिल करण जे लाइ जदोजहद जारी रखण जे क़ाबिल न आहिनि। उन ते कहिड़ी मयार। पर उन्हनि मजमूई हालतुनि जे करे जेका मायूसी पैदा थी रही आहे उनखे नज़रअंदाज़ करणु इज्तमाही ख़ुदकशी करण जे बराबरि आहे। उन करे असां सिंध जे सभिनी जदोजहद कंदड़ जमायतुनि जी क़यादत खे हिकु भेरो ॿीहर गुज़ारिश करियूं था त ख़ुदारा हालतुनि जो अहसासु करियो। वक़्तु तमामु तेज़ी सां गुज़री रहियो आहे। देशवासियुनि हमेशह अव्हां ते भरोसो कयो आहे ऐं हिन वक़्तु बि अव्हां ॾांहुं वाझाए रहिया आहिनि। महिरबानी करे उन्हनि खे मायूस न कयो, उन्हनि खे मुस्बत मोट ॾियण में देरि न कयो। सभिनी सिंध दोस्त ऐं दावेदार क़ौम परस्त जमायतुनि जी क़यादत खे इंतिहाई अदब एतिराम ऐं पंहिंजाइप सां इहा गुज़ारिश करण सां गॾोगॾु उन सभिनी जमायतुनि जे ज़िले ऐं तालुक़े सतह जे उहिदेदारनि आम कारकुननि ऐं आम देशवासियुनि खे बि इहा गुज़ारिश कजे थी त उहे हर हिकु शहर में हर सतह ते पंहिंजे तौर ते पाण में गॾिजी गॾियल एक्शन कमेटियूं ठाहे कारपोरेट फार्मिंग जे मनसूबनि जे लाइ मख़सूस कयल ज़मीननि जा नोटिफिकेशन वापसि वठणु, कारुंजर समेत सभिनी तारीख़ी सियाहती ऐं सक़ाफ़ती मागनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइनि, माइनिंग एंड मिनरल एक्ट वापसि वठणु, सिंध जूं सरकारी ज़मीनूं मक़ामी बेज़मीन हारियुनि जे हवाले करण सां गॾोगॾु म्यांमार मां बेदख़ल कयल लखें रोहिंग्यनि खे पाकिस्तानी पासपोर्ट ॾेई सिंध समेत पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में आबाद करण जे फ़ैसिले खे वापसि वठण जे लाइ गॾिजी जदोजहद जारी करण जो फ़ैसिलो कनि। गॾियल ऐं भरपूर पुरअमन जदोजहद करण खां सवाइ हुकुमरान ॿी का बि वाट न छॾी आहे। अचो त गॾिजी जियापे जी जंग खे कामयाबी सां हमकिनार कयूं। अव्हां जी पंहिंजी सिंध हारी कमेटी। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे औरतुनि जे थींदड़ क़त्लेआम बाबति आयशा धारे जो जी लिखणी अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। आयशा लिखे थी, मर्द औरत सां सुम्हणु सिखियो आहे, हाकिमियत करणु सिखियो आहे, रुगो औरत जी हकार ॿुधणु सिखियो आहे, औरत जे इनकार, औरत जी जुरत ॾिसणु ऐं रूह सां जीअणु अञा सिखियो ई न आहे, औरत जो एतिराम करणु, उनजे वजूद खे तस्लीम करणु सिखियो ई न आहे। नूर मुक़दम केस कुझु बि हुयो समूरी दुनिया खे ॼाण आहे। जंहिं तरीक़े सां क़त्ल कयो वियो उहो ॾाढो भयानक ऐं अज़ियतनाक हुयो। असांखे इहो यादि रखणु घुरिजे त औरत खे मर्द केतिरी बेदर्दी सां क़त्ल कयो। मथां अहिड़ा फ़ैसिला अचनि जिते लिखियो वञे साफ़ अख़रनि में हीउ लिविंग रिलेशन जे करे थियो। उन ते अफ़सोस थिए थो। तव्हां ॾोह ते ॻाल्हायो, सज़ा ते ॻाल्हायो, ज़ुल्म ते ॻाल्हायो, नूर मुक़दम जे रूह खे अज़ियत न ॾियो। वॾे एतिराम सां तव्हांखे अर्ज़ु करे पुछां थी, हीउ रोज़ु जेको घरेलू तशदुद में निकाह हूंदे औरतुनि ते जबर ज़ुल्म ॾाढ क़त्ल कयो वञे थो, उहो सोसाइटी जो कहिड़ो रूप आहे? उनखे तव्हां कहिड़ो नालो ॾींदा? निकाह जा नुक़सान, निकाह में रहंदड़ उजड़ियल घर या मर्द, बरबरियत, जिहालत, पदरशाही, हाकिमियत। हीअ जेके शादीशुदा निकाह वारनि या कुंवारियुनि औरतुनि छोकिरियुनि जो रोज़ु क़त्लेआम थिए थो, कारोकारी जा केस वधी रहिया आहिनि, उनखे तव्हां कहिड़ो नालो ॾींदा? जहालत ज़दा समाज, कानून जी बालदस्ती न हुजणु, निकाह जा नुक़सान जंहिंजे करे मर्द जो तसलुत, हाकिमियत वारो ताक़त वारो पहलू या ॿियो कुझु। थियण त ईअं खपे हा जो तव्हां नूर मुक़दम जे दर्दनाक क़त्ल ते अहिड़ा रिमार्क्स ॾियो हा जंहिंसां नई नस्ल जा नौजवान औरत खे इंसान, क़ाबिल इज़त ऐं बराबरि सम्झनि हा। हिकु अमीर वाल जो बिगड़ियल पुटु जंहिंजी चरियाप ॾाढ हिकु औरत ते ख़तमु थिए थो, जवाबदार जाबिर वालदेन सां ॿियनि रिश्तनि सां त नथो थिए। रिश्तो हलियो या हलंदड़ हुजे, कोई तव्हां सां नथो हली सघे, तव्हां हथ कढो या तव्हां ज़बरदस्ती उन जूं ॿोटियूं करे बि उनखे पाण सां रखणु चाहींदा। माफ़ु कजो,
ही मर्द जी हक़ में जी बदतरीन मिसाल आहे। ऐं असांखे जज साहिब जे अहिड़े रिमार्क्स ते अफ़सोस आहे। तव्हां ॾोह ते ॻाल्हायो, जवाबदार जी शिदत ऐं वहशत ते ॻाल्हायो, मुआशिरे जी बदतरीन पहलू ते ॻाल्हायो त मर्द खे हक़ में जो एतिरो भूत सवार आहे जो हू इनकार पसंदि नथो करे, छो जो मर्द औरत सां जीअण नाहे सिखियो। दुनिया में माण्हू गॾु रहनि था, नथा हली सघनि, ख़ुशी सां हिक ॿिए खे अलविदा कनि था, न ॾाढ न हकमियत न पदर शाही जो तस्वर, पर किथे जस्टिफाई आहे त औरत आवाज़ उथारे, एहतजाज करे, इनकार करे, उनजो धड़ सीसी खां धार करे छॾियो। नूर मुक़दम जो मौत तकलीफ़ ॾींदड़ त हुयो, पर अॼु संस रूह जंहिं अज़ियत मां गुज़रियो हूंदो, शायदि ई को दर्द रखंदड़ दिलि सम्झी सघे। महांगाई में वाद, शुगर माफ़िया बेलगाम ऐं खंड जे वधी वियल अघ बाबति जॾहिं बि सोचूं था तॾहिं केतिरियूं रिपोर्टूं अखियुनि अॻियां फिरण लॻनि थियूं। हफ़्तेवार महांगाई जी जेका रिपोर्ट आई आहे उन में बि ॿुधायो वियो आहे त 0.73% महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। इहो इज़ाफ़ो हिकु हफ़्ते दौरान थियो आहे। सालियाने बुनियाद ते महांगाई 4.32% ताईं पहुची वई आहे। हफ़्ते दौरान 14 ज़रूरी शयुनि जूं क़ीमतूं वधियूं आहिनि ऐं 12 शयुनि जे क़ीमतनि में घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। वफ़ाक़ी इदारे शुमारियात तरफ़ां महांगाई बाबति जेका हफ़्तेवार रिपोर्ट जारी कई वई, उन में ॻणप खाते जी रिपोर्ट ॿुधाए थी त टमाटा 28%, बसर 10% ऐं पटाटो 4.58% ताईं सस्ता ज़रूरु थिया आहिनि। पर लूणु, चणनि जी दाल ऐं अटे जे अघ में बि थोरी घणी लाथ रिकॉर्ड ज़रूरु कई वई आहे, पर दाल, मुङ, गिह, खाजरो तेल ऐं ॿियनि शयुनि जूं क़ीमतूं वधियूं आहिनि। खंड, गुड़, वॾो गोश्त, बिजली, LPG, सिगरेट ऐं कार्ड जूं क़ीमतूं बि वधियूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में खंड त हाणे 220 रुपयनि ताईं पहुची चुकी आहे, जॾहिं त निढे तबिके लाइ बिजली जे अघ में 11% खां वधीक इज़ाफ़ो कयो वियो आहे। अंग अखर ॿुधाइनि था त हफ़्ते दौरान हसास क़ीमतनि जे इशारे जे लिहाज़ सां सालियाने बुनियाद ते 17,732 रुपयनि ताईं माहिवार आमदनी रखण वारे तबिके लाइ महांगाई में इज़ाफ़े जी रफ़्तार 0.094%, घटिताई सां 3.85%, 17,733 खां 22,888 रुपया माहिवार आमदनी रखण वारे तबिके लाइ महांगाई में इज़ाफ़े जी रफ़्तार 0.99% वधण सां 4.70% ऐं 22,889 खां 29,517 रुपयनि ताईं माहिवार आमदनी रखण वारे तबिके लाइ महांगाई में 0.4% इज़ाफ़ो थियो। मुसलसल शयुनि जा अघ वधी रहिया आहिनि। हाणे त 1 डिसंबर खां तेल अघनि में लाथ जो इम्कानु ॿुधाए पियो वञे, पर सदाईं ईअं थियो आहे जो कॾहिं बि सस्ताई न थींदी आहे। वॾियुनि कंपनियुनि ते लाॻू सुपर टैक्स घटाइण ते बि ग़ौर कयो पियो वञे, पर लॻे नथो त का घटिताई बि थी सघंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो वधियल अघ फौरी तौरु घटाया वञनि ऐं मुनासिब क़ीमतनि ते शयूं अवाम खे ॾिनियूं वञनि त जीअं अवाम हजनि खां बची सघे। नौजवान शाइर मंसूर हमज़ा लिखे थो, माण्हू सभु मिटी जा आहिनि, तिन सां का बि मदाई थींदी मिटी मां ई ज़ाहिर थींदी। कंहिंसां अहिड़ो ओरण थींदो, केरु त हूंदो जेको चवंदो तो में का बि मदाई नाहे, पर जा ॻाल्हि करे थी गर्दिश, मूं में ख़ूब मदाई आहे, जंहिंसां अखि मिलाई आहे तंहिं वटि पत वञाई आहे। तात जो कोई तोरण कोन्हे, कंहिं वटि मूंसां ओरण कोन्हे, केरु पुछे ही उलझन छा आहे, कीअं चवां मां उलझन छा आहे। अखियुनि मां दरिया वहायां, ताड़ियुनि सां ई दज़ उॾायां, पाणी में ई पाण लिकायां, पंहिंजे मुंहं ते धूड़ वसायां। जीव मझाको झुड़ नथो थिए, लीह वञे थी लुड़ नथो थिए, ॻाल्हि जो मौज़ू ॻुड़ नथो थिए, पहिरीं कोई पेरा खणंदो दिलि ते सो गवाहियूं ईंदियूं, मूंखे कीअं फाहियूं ईंदियूं। मोतज़ल खां आहे आउं मिटी जो ज़रड़ो आहियां, जंहिंमें कोई वास न आहे, कंहिंखे को विश्वास न आहे, मौत जो मूं वटि काहे ईंदो, रस्ता सारा डाहे ईंदो। मौत खे मूं ते ताना मिलंदा,
मूंखे कीअं वठी वेंदो हो। मूं में सौ मतायूं आहिनि। पोइ बि दिलि खे ख़ुशि फ़हमी आहे शायदि मौत खां सभु कुझु विसरी वेंदो। हा, पर दुनिया जो सच बि इहो आहे, माण्हू सभु मिटी जा आहिनि जिन खे सभु कुझु यादि रहे थो, जिन खे सभु कुझु यादि रहे थो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। कॾहिं कॾहिं यादगिरियुनि जा वर्क वराइबा आहिनि त कुझु शयूं ॾाढियूं हसीन महसूसु थींदियूं आहिनि। ईअं ई किताब वेहण मूं न वड़ा पढ़ंदे नाम्यारे शाइर मंसूर विरागी बाबति ख़ाको नज़रनि मां गुज़रियो। हीउ ख़ाको तोड़ जो अॼु खां केतिरा ई साल अॻु लिखियो वियो हो, जॾहिं मंसूर विरागी हाल हयात हो। नाम्यारो शाइर मंसूर विरागी 13 फरवरी 2008 ते 78 सालनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो हो। संदसि हयाती में लिखियल ही ख़ाको जंहिंजा चूंड वर्क अव्हांजी नज़र कजनि था। तज़ाई तकलुफ़ खां सदा मंसूर आबागी, छिड़ वछड़ वार विरागी कुल्हे फाटल कबा शाहिद। सचपच त मूं 35 सालनि जी संगत ऐं सोबत में मंसूर विरागी खे मथे बैत वारी हालत ऐं कैफ़ियत में ॾिठो आहे। निंढड़े नफ़ीस न्यारे ऐं कुंडाइते कमरे मंसूर कॉलेज में साणुसि कचहरियूं कंदो रहियो आहियां। मूंखे यादि न आहे त वटसि कीअं वियो हुउसि ऐं कंहिं सां वियो हुउसि, पर वियो त वखर वहाइण हुउसि ऐं अञा ताईं वेंदो रहां थो। रतीअ जी रिहाण जे अड़ायम जतसी मुलाक़ातनि ऐं कचहरियुनि खां सवाइ ख़तो किताब बि थींदी रही। ख़त देर सां लिखण जी हालत में विसारे वेही रहण जा ॾोरापा ऐं मयारूं बि लिखंदो रहियो। जहिड़े विसरी वियासीं त मुए कीअं थींदो संस मख़सूस जुमिलो हो ऐं पंहिंजे नाले जे अॻियां तालिबे दुआ ज़रूरु लिखंदो हो। आउं बि रस्मी माज़रत सां ख़त जो जवाबु मोकिलींदो रहियुसि। मयारनि ऐं माज़रतनि बावजूदि कुर्ब ऐं कशिश में कॾहिं बि कमी कान आई। हाणे मफ़लूज ऐं महज़ूफ़ हाल में पाण नथो लिखी सघे त बि फ़र्ज़ंदनि खे चंद दोस्तनि ॾांहुं विसारे वेही रहण वारी मयार लिखी मोकिलण लाइ ताक़ीद कंदो थो रहे। ग़फ़लत सबबु आऊं संदसि मुस्तक़िल मयारी दोस्तनि में शामिल थी वियो आहियां। मूं मंसूर खे पहिरीं मुलाक़ात खां कॉल ऐं फ़ैल में, गुफ़्तार ऐं किरदार में, अंदाज़ ऐं अतवार में, ठाठ ठींगर खां बाग़ी ऐं विछड़ियल वार त ॾिठो हो, पर संस फाटल कबा ते कॾहिं बि नज़र कोन पई हुई। हाणे त संस विछड़ियल वार ऐं बाग़ी तबियत वारियूं अलामतूं ई ख़तमु थी वियूं आहिनि ऐं घर जे कुंडाइते कमरे में सख़्त तालील ऐं कमज़ोर हालत में हाला जे क़दीमी सक़ाफ़त झंडे वारी रंगीन पींघे में निढड़नि मासूम ॿारनि वांगुरु मासूमी हालत ऐं कैफ़ियत में आरामी आहे। पई खणे पसा पसण कारण पिरीअ जे मंसूर सरापा सच आहे। कॉल ऐं फ़ैल में, तक़रीर ऐं तहरीर में, नसर ऐं नज़म में ऐं हर हाल ऐं हर ॻाल्हि में हिकु आदर्शी इंसानु आहे। पलीदी में पसण खां पाण खे पालो रखण कारण अञा पंहिंजे गुनाहनि जी कबा खे आज़मायां पियो। हीअ शमा ज़िंदगी मुंहिंजी जले पई पतंग वांगुरु पची मां पिरत जे पिड़ में फ़ना खे आज़मायां पियो। कारुंजर खां आइन ताईं सिंध जी तबाही वारे अलमे ते मुनवर बिरहमानी लिखे थो। हुक्मरानी खे तमाशो बणायो वियो आहे। सिंध में गुज़िरियल 18 सालनि खां हिकु जमायत जी हुक्मरानी हेठि रहंदी पई अचे, जंहिं सबबु लगातार हुकूमत अंदरि इंतिज़ामी ढांचो पंहिंजे असल मक़सद खां भटकी चुको आहे। हुक्मरान जमायत ते लॻंदड़ केतिरा ई इल्ज़ाम करप्शन, सियासी मुदाख़िलत, भर्तियुनि में नाइंसाफ़ियूं, इदारनि जी तबाही, सूबाई निज़ाम अंदरि लाक़ानूनियत, मेरठ जी लताड़, अण बराबरी ऐं वसीलनि जी फुरलुट, ज़मीनुनि ते कब्ज़ा आम थी चुका आहिनि। हाणे फ़र्दनि ताईं महदूद न रहिया आहिनि, पर पूरे निज़ाम में ॼमिजी चुका आहिनि। पुलिस, सिहत, रेवेन्यू, बल्दियात, इरीगेशन, तालीम ऐं ज़राइत समेत मतिलबु हर इदारो, हर खातो कंट्रोल खां ॿाहिरि ऐं करप्शन जे वर चढ़ियल नज़र अचे थो।
निढे खां वॾो ऑफिसर क्लार्क ॼण तवाम जी ख़िदमत लाइ न पर बैंक बैलेंस ठाहिण लाइ मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं सबबु सभई इदारा तबाही जे किनारे ते आहिनि। धरती जो सौदो, पाणी खां जबलनि ताईं जो सौदो, ॿेटनि खां शहरनि ताईं जो सौदो, रोज़गार खां इदारनि ताईं जो सौदो, इक़्तिदार बचाइण वारी सियासत तहत पाण जी विर्छ ताईं खे सियासी हथनि में ॾिनो वियो आहे। जॾहिं त कारूंझर जहिड़ा तारीख़ी जबल ऐं सामूंडी ॿेट बि इक़्तिसादी मुफ़ादनि जी नीलामी ते रखिया विया आहिनि। ज़मीननि जी नीलामी तफ़रीही माॻनि ते कब्ज़ा कराइण वारा के ॿिया न सिंध जो हुक्मरान टोलो आहे, जंहिं कुर्सी जी लालच में हमेशह हमलावरनि जी राह हमवार कई आहे। उन्हनि वापारियुनि न रुॻो माहौलियात खे नुक़सानु ॾिनो, पर सदियुनि पुराणा धरती जी सुञाणप बि ख़तरे में विझी छॾी। पंहिंजनि जा वार तमामु गहरा हूंदा आहिनि, उहे असली ज़ख़्म छुटण बाद बि गहरा निशान छॾे वञनि था। पंहिंजनि जी बेवफ़ाई सिंध लाइ हमेशह सभ खां वॾो ॾुख रहियो आहे। इक़्तिदार जूं कुर्सियूं बचाइण लाइ धरती जा मुफ़ाद बार बार क़ुर्बान कया विया। वसीलनि, शहरनि, ज़मीननि, इदारनि, आइन खां वेंदे पाणी ताईं जेको रोज़गार जीअण जो सहारो सिंध जी ख़ुशहाली जी ज़मानत आहे, उनखे बि न बख़्शियो वियो। कुर्सी ख़ातिर आइन जो क़त्लेआम करे उनजो जनाज़ो खणण ते बि समझौतो कयो वियो। इक़्तिदार जूं वाॻूं संभालण लाइ सिंध हुकूमत सिंध खे विरहाइण वारे तकरारी आइन खे क़बूल कयो। 6 कैनालनि जो तकरारी मनसूबो बि सिंधी सदर ऐं PP जे को चेयरमैन जी निगरानी में ऐवान सदर अंदरि सही करे ॾिनो वियो। मतिलबु सिंध ते वार करण वारा उभा थियल हथ बराबरि जा शरीक हुया। तॾहिं ते अहिड़ियूं सिटूं सर्जन थियूं, कांध मुंहं में धकड़ा ऐं सेकींदे सुहा, मगर तिन खे कयां कीअं जेके पंहिंजनि हया पुठ में। तारीख़ी मज़ाहिमत हमेशह सिंध जी सुञाणप रही आहे। सिंध हज़ारे सालनि खां वठी ॿाहिरिन हमलनि ख़िलाफ़ हमेशह मज़ाहिमत कंदी रही आहे, चाहे आलिम हुजनि, अदीब हुजनि, दानिश्वर, सियासी समाजी अॻवान, क़ौम परस्त, कारे कोट वारा वकील, वॾनि वारनि वारी फ़ौज यानी सिंधियाणियूं, नौजवान या जदीद दौर जा शागिर्द तहरीकनि में सभिनी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अॼु बि सभु मैदान मल्हाइनि पिया। सिंध जो मुतहरिक आवाज़ अॼु बि सिंध जे पासे गूंजी रहियो आहे। कारूंझर जे जबलनि खे ज़ख़्मी करे जदीद जंग जो हिकु ॿियो मैदान सजायो पियो वञे। अञा आइन जो जनाज़ो मिटी हेठि बि न वियो हो, जो वरी कारूंझर जे ज़ख़्म ते लूणु बुरकी आवाम खे ऐवान लाइ वरी कारूंझर ते वार कयो वियो आहे। कारूंझर जेको तारीख़, सक़ाफ़त ऐं रुहानी जो अज़ीम निशान आहे, उनजी खोटाई ऐं नीलामी सिंध जे माण्हुनि खे बि ज़ख़्मी करे रही आहे। सिंध जा वकील, सियासी किरदार, अदीब, दानिश्वर ऐं बाशऊर नौजवान हाणे ॿीहर मैदान में लही आया आहिनि। हीअ मज़ाहिमत बस धरती लाइ न पर नसलनि जी बका लाइ आहे। सिंध धरती जा जोधा जवान हर उन वार जो जवाबु ॾियण लाइ तयारु आहिनि। क़ौम परस्त ऐं अणबुग बहादुर ऐं सिंध जा मंसूर वाज़े करे चुका आहिनि त धरती ते कब्ज़ो, वसीलनि जी फुलुट, ज़मीननि जी नीलामी, पाणी जी चोरी, कुदरती असासनि जो विकिरो हुजे या सिंध अमड़ जो रूह रतां करे कहिड़ो बि नालो ॾेई धरती जे टुकर करण जी ॻाल्हि हुजे, इहो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। वसीलनि जी नीलामी रुकबी आइनी कानून जी लताड़ ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। को बि सियासी मुआशी या ॿी कुवत सिंध जी धरती ते कयल साज़िशनि खे कामयाबु थियणु न ॾींदी। करप्शन राज कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। मुनवर बिरहमाणी जो लिखियल लेख। हाणे अवां जे समातनि जी नज़र करियूं था नाम्यारे शाइर अयूब खोसे जो ख़ूबसूरत नज़म सिंधू ते कुंवारिन डिघा ज़ुल्फ़ वारिया। सिंधू ते कुंवारिन डिघा ज़ुल्फ़ वारिया, असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि। निगाहुनि शबाबनि जा नक्शा उतारिया, असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि। दरनि ते फुलारियूं चंबेली जो लामो, खणी सोग आयूं पखियुनि जो उॾामो। गुलाबी हथनि ते ॿ टे दीप ॿारिया, असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि। लथो सिज त सुॾकियो सॼो जाम शोरो, न ख़ुशबू जो मेड़ो न टहकनि हिंदोरो। रुॻो वाओ रस्तनि ते कागर उॾारिया, असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि। पथर जो ज़मानो, पथर जूं कहाणियूं, गुलाबनि जे बदिले ई खंजर विराणियूं। सुगंध ॾींहं कारियुनि सॻियुनि में गुज़ारिया, असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि। निहारे हथनि जूं लकीरूं उथियासीं, जफ़ाउनि जे ऋण खे विसारे रुलियासीं। विछोड़नि जा दिलि ते सितारा खुमारिया, असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि।
असांखे निहोड़े छॾियो यादगिरियुनि। पंहिंजे हिकु ॿिए ख़ूबसूरत नज़म में अयूब खोसो लिखे थो, अञा थो छाछरो सोचे बॾो बेख्वाब छो आहे, ॾहर ख़ामोश छो आहिनि, हवा बेताब छो आहे, ककर रूपोश छो आहिनि, अञा थो छाछरो सोचे, अञा थो छाछरो सोचे। उहे केॾांहुं वयूं जेके छॾे के गीत कंडियुनि में, खणी वियूं नाज़ खूहनि जो, ॿधी पोतियुनि जे गढियुनि में लुटे वियूं चैन रूहनि जो। नथनि जी लोड जा लहरा ॿुॾी विया ठूठ मौसम में, उॾी विया सोच जा ताड़ा। लॾण जी ज़र्द मातम में, फुगण जी फोह रातियुनि में, वाहूंदा को नहा मोटिया। अकनि जे ज़र्द छातियुनि जा सितारनि राज़ पे खुटिया, विचोले मां लुणी कणकूं उहे आयूं न कंहिं भाणे। सुञनि में बाबी हा भटकिया, रोहिड़ा फूल विया छाणे, रासूड़ा रुञ खे ओढे रहिया हा इंतज़ारियुनि में। चढ़नि में सो नियापा हा, संगर हा बेक़रारियुनि में, घड़नि जो छा अलाए थियो, उन्हनि जो छा अलाए थियो। सियारे जूं सितम रातियूं नगर खां जिन परे काटियूं, गुलाबी हथ पहिणनि खे टुकींदे थी विया काठियूं। उन्हनि जा इश्क चंवरनि जी अञा बि पाड़ में आहिनि, विछोड़ा बेवफ़ा रुत जा ग़ज़ब जी बाड़ में आहिनि। अञा थो छाछरो सोचे, अञा थो छाछरो सोचे। अयूब खोसे जे हिन ख़ूबसूरत नज़म सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवान में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारे खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।